चैनल में तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजा प्यारो। पिछले ॾींहंनि खां असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कयोसीं कि आख़िरकार इंसान परमेश्वर खां अलॻि कीअं थियो आहे। मुंहिंजा प्यारो, अलॻि अलॻि तरीक़े सां अलॻि अलॻि मत जे अंदरि छा माण्हुनि जी मान्यताऊं आहिनि, इन ॻाल्हि खे असां ॾिसी रहिया आहियूं। त अॼु उन जे अंदरि ई कुझु अॻियां ॻाल्हियूं असां ॾिसंदासीं कि आख़िरकार इंसान परमेश्वर खां अलॻि कीअं थियो आहे। टे ॻाल्हियूं असां ॾिसी चुका आहियूं, टिनि मतनि जे बारे में असां ॾिसी चुका आहियूं। चोथों मत, इन्हनि जो मञणु ईअं आहे, उन्हनि जो चवणु ईअं आहे कि इंसाननि खे परमेश्वर ई ठाहियो आहे ऐं धरतीअ ते परमेश्वर ई उन्हनि खे रखियो आहे। इन्हनि जो मञणु ईअं कोन्हे कि परमेश्वर खां बि कोई शक्तिशाली थी करे असांखे खसे करे धरतीअ ते वठी आयो आहे। इन्हनि जो मञणु ईअं कोन्हे कि असां ख़ुदि ख़ुदा आहियूं। इन्हनि जो मञणु ईअं कोन्हे कि असां छो कि इच्छा रखीसीं इन जे करे हाणे धरतीअ ते फासी पिया आहियूं, इन तरीक़े सां अलॻि थियासीं। न मुंहिंजा प्यारो, इन्हनि जो मञणु ईअं आहे कि परमेश्वर पाण असांखे ठाहे करे हिन धरतीअ ते रखियो आहे, हिन पृथ्वीअ ते रखियो आहे। इन्हनि जो मञणु ईअं बि आहे कि इंसाननि खे परमेश्वर जेको आहे उहो अलॻि अलॻि जातीअ सां ठाहे करे धरतीअ ते रखियो आहे। कंहिंखे परमेश्वर ऊंची जातीअ सां ठाहियो आहे त कंहिंखे परमेश्वर नीच जातीअ सां ठाहियो आहे, हेठि जातीअ सां ठाहियो आहे। जीअं त जेकी सभिनि खां वॾी जेकी उच्च जाति आहे उनखे परमेश्वर पंहिंजे दिमाग़ सां ठाहियो आहे, मथां जे अंग सां ठाहियो आहे। कंहिंखे जेकी उनखां हेठि जाति आहे, जेकी घटि जाति आहे, उनखे छातीअ जे भाग सां या पेट जे भाग सां ठाहियो आहे। उनखां पोइ जेकी उनखां हेठि जेकी जाति आहे, घटि जाति आहे, उनखे जांघुनि सां मतिलबु पेट जे हेठे हिसे खां ठाहियो आहे। ऐं उनखां पोइ चौथी जेकी जाति आहे परमेश्वर जेकी ठाही आहे उहा इहा आहे कि उनखे टंगुनि सां ठाहियो आहे ऐं कुझु बिल्कुलु पेरनि जी एड़ीअ सां। तव्हां ॾिसो पिया कि त इन तरीक़े सां उन्हनि जो चवणु आहे कि इंसाननि खे परमेश्वर ठाहे करे धरतीअ ते रखियो आहे। त मुंहिंजा प्यारो, हिन मत में हिन मान्यता में तव्हां ॾिसी सघो था कि इहो मञणु आहे कि परमेश्वर ई आहे जंहिं जातिवाद ठाहियो आहे। परमेश्वर ई आहे जंहिं ऊंच जाति ऐं नीच जाति ठाही आहे। मुंहिंजा प्यारो, थोरी देरि लाइ असांखे सोचण जी, वापसि सम्झण जी, परखण जी, चेक करण जी ज़रूरत आहे। छा परमेश्वर जातिवाद ठाही आहे कि इहा जातिवाद जेकी आहे उहा इंसाननि ठाही आहे? मुंहिंजा प्यारो, सवाल आहे हिकिड़ो ॾाढो वॾो कि छा परमेश्वर कुझु खे नीच ठाहींदो, कुझु खे ऊंच ठाहींदो? मुंहिंजा प्यारो, हिन मान्यता में मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे कि उहा इहा आहे कि परमेश्वर जेको आहे जेॾी महिल इंसाननि खे ठाही त असांखे ख़बर आहे स्त्रियुनि जो बि उन रचना कई त उन्हनि जो मञणु आहे कि भई जेके स्त्रियूं आहिनि उहे अपवित्र आहिनि। कहिड़े तरीक़े सां पवित्र आहिनि? छोकी उन्हनि जो मञणु आहे अगरि जे तव्हां स्त्री योनीअ में जनमु वरितो आहे, स्त्रीअ योनीअ में जनमु वरितो आहे त तव्हां हिन युग में परमेश्वर सां न मिली सघंदा आहियो। इन जो मतिलबु मां जेको वीडियो ठाहे रहियो आहियां, मूंखे ई हक़ आहे परमेश्वर सां मिलण जो। सॼियूं जेके बि स्त्री जात आहे उहो परमेश्वर सां जेकी हिन समय ते आहिनि उहे न मिली सघंदियूं। उन्हनि खे वापसि खां दुबारा जनमु वठिणो पवंदो ताकि उहो परमेश्वर सां मिली सघनि। उन्हनि खे पुरुष योनीअ में जनमु वठिणो पवंदो ऐं सिर्फ़ु एतिरो ई न, उन्हनि खे उच्च जातीअ में जनमु वठिणो पवंदो ताकि परमेश्वर सां वञी करे उहे मिली सघनि। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो सुवालु आहे, अगरि जे उच्च जातीअ में ई जनमु वठी करे परमेश्वर सां मिली सघिबो आहे त छा इंसान परमेश्वर खां इहो सुवालु न कंदो कि मूंखे पोइ तूं नीच जातीअ में ठाहे छो? पर असांखे ख़बर आहे मुंहिंजा प्यारो कि परमेश्वर ऊंच जाति नीच जाति करे करे ठाहींदो कोन्हे। मुंहिंजा प्यारो, अॼु धरतीअ ते जातिवाद खे खणी करे केॾी तकलीफ़ आहे, केॾी प्रॉब्लम हली रही आहे। ऐं इहा तकलीफ़, इहा प्रॉब्लम जेकी आहे उहा हिन मान्यता ई मां ई निकिती आहे कि परमेश्वर पाण जातिवाद ठाही आहे, कंहिंखे ऊंच ठाहियो आहे, कंहिंखे नीच ठाहियो आहे। मुंहिंजा प्यारो, अगरि जे परमेश्वर बि ईअं ठाहिणु लॻो त पोइ छा बचो? असांखे ख़बर आहे मुंहिंजा प्यारो, हिन मत में, हिन मान्यता में ॾाढी वॾी गड़बड़ आहे। छोकी परमेश्वर जातिवाद कोन ठाहींदो आहे, परमेश्वर त इंसान ठाहियो आहे। मुंहिंजा प्यारो, असांखे ख़बर आहे कि असां सभु ॼणा, चाहे स्त्री हुजूं चाहे पुरुष हुजूं, परमेश्वर जा ॿार आहियूं। मुंहिंजा प्यारो, थोरी देरि लाइ सोचो, छा परमेश्वर जे लाइ कोई हेठि आहे, कोई मथे आहे, कोई ऊंच जाति आहे, कोई नीच आहे? छा तूं कंहिंखे थोरो प्यारु कंदो, थोरो घटि प्यारु कंदो? स्त्रियुनि सां छा हुनखे काई दुश्मनी आहे? त मुंहिंजा प्यारो, पंहिंजे पाण में ई असां ॾिसी सघूं था, सम्झी सघूं था पिया कि हिन मत जे अंदरि तकलीफ़ आहे, हिन प्रॉब्लम आहे। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां इहे ॻाल्हियूं ॾिसी रहिया आहियूं त असांजो मक़सदु छा आहे? मुंहिंजा प्यारो, असांजो मक़सदु त इहो आहे ताकि असां ॻोल्हे सघूं कि उहा राह कहिड़ी सची राह आहे जेकी इंसान खे परमेश्वर सां मिलाईंदी। मुंहिंजा प्यारो,
इहो उअं ई आहे कि इंसानु जेॾी महिल बीमार हूंदो आहे त हिकु सही डॉक्टर ॻोल्हींदो आहे ताकी हुन सां सही इलाज कराए करे ठीकु थी सघे। उअं ई मुंहिंजा प्यारो इहे ॻाल्हियूं असां ॾिसी रहिया आहियूं कि इंसानु परमेश्वर खां अलॻि कीअं थियो, ताकी असांखे ख़बर पए कि कहिड़ी मान्यता कहिड़ो मत सही ॿुधाए रहियो आहे, ताकी उहो असांजो इलाज करे सघे, ताकी उहो असांखे ॿुधाए सघे कि असां परमेश्वर सां मिलंदासीं कीअं। मुंहिंजा प्यारो अगरि जे मत में ई तकलीफ़ आहे, उन्हनि जी मान्यताउनि में तकलीफ़ आहे, त कीअं असांखे उहो इहा ॻाल्हि ॿुधाईंदा कि तव्हांखे परमेश्वर सां मिलणो कीअं। मुंहिंजा प्यारो सोचण जी, परखण जी, जांचण जी असांखे ज़रूरत आहे। असां जिते बि विश्वास रखूं था हुन खां पहिरियों मुंहिंजा प्यारो तव्हां सोचिजो इन ॻाल्हि खे खणी करे, छा इहा मान्यता, इहो पंथ जेको बि आहे सही चए थो, छा परमेश्वर नीच ऐं ऊच ठाहियो आहे? तव्हां सोचिजो इन ॻाल्हि खे। परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।